ठुल में बिजली जी तार लगाइण तां ॿिनि धुरनि में झेड़ो, फायरिंग सबबि 8 वरहनि जो वाटहड़ू नींगर क़तुल, 1 ॼणो ज़ख़्मी। ठुल जे बाईपास वारे इलाइक़े में बिजली जे तार लगाइण वारे मामले तां गुनिया ऐं नूनारी बिरादरी जे ॿिनि धुरनि जो पाण में झेड़ो थी पियो। झेड़े में गुनिया बिरादरी जे माण्हुनि पारां फायरिंग कई वई, जंहिं जे नतीजे में वाट सां वेंदड़ 8 वरहनि जो मासूम नींगर सईद अहमद भट्टी गोली लॻण सबबि थॾे ते ई क़तुल थी वियो। जरात अहमद अली नूनारी सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिं बाद गुनिया बिरादरी जा माण्हू मौक़े तां फरार थी विया। जरात मारिजी वियल नींगर जो मड़ इस्पताल मां कानूनी घुर्जूं पूरियूं करण बाद वारसनि हवाले कयो वियो। जरत ज़ख़्मी अहमद अली नूनारी खे गणती जोगी हालत में लाड़काणे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ॿिए पासे झेड़े दौरान मारिजी वियल मासूम नींगर जे वारसनि खे इस्पताल इंतज़ामिया पारां एम्बुलेंस न ॾियण बाद नींगर जो मड़ रक्शे ते रखी ॻोठ वियो वियो आहे। इन सिलसिले में ए सेक्शन पुलिस राब्तो करण ते ॿुधायो त नूनारी ऐं गुनिया बिरादरी जे ॿिनि धुरनि में बिजली जे तार लगाइण वारे मामले तां झेड़ो थी पियो, जंहिं में गुनिया बिरादरी जे माण्हुनि पारां फायरिंग कई वई, जंहिं जे नतीजे में वाटहड़ू नींगर मारिजी वियो। जरत नूनारी बिरादरी जो 1 ॼणो ज़ख़्मी थी पियो। पुलिस मूजिबि वाक़े बाबति केस दाख़िल करे जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। जरत ज़रियनि वटां मिलियल ॼाण मूजिबि झेड़े में मुलविस गुनिया बिरादरी जा माण्हू घर ख़ाली करे अणॼातल हंध ते फरार थी विया आहिनि। काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम ठुल।